मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 15 सबक 19 घरेलू बिजली में हिफाजती उपाय सेफ्टी मेजर्स इन हाउस होल्ड इलेक्ट्रिसिटी। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार आऊं आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे घरेलू बिजलीअ में हिफाजती उपाय यानी सेफ्टी मेजर्स इन हाउस होल्ड इलेक्ट्रिसिटी। तो हिन मौज़ूअ खे सम्झण खां पहिरीं असीं हिन मौज़ूअ जा सिख्या जा मक़सद सम्झंदासीं, जंहिंजी पहिरीं पॉइंट में चवे थो आइडेंटिफाई कॉमन इलेक्ट्रिकल हज़ार्ड्स इन हाउस होल्ड इलेक्ट्रिसिटी यानी घरेलू बिजलीअ सां लाॻापियल मुमकिन ख़तरनि खे सुञाणणु। ॿी पॉइंट में चवे थो अंडरस्टैंड द वर्किंग प्रिंसिपल ऑफ अ फ्यूज़ एंड अ सर्किट ब्रेकर यानी फ्यूज़ ऐं सर्किट ब्रेकर जे कम करण जे तरीक़े खे सम्झणु। वाई वी स्टडी दिस, ही असां छो था पढ़ूं? इन जे लाइ चवे थो बाय स्टडिंग दिस टॉपिक वी विल अंडरस्टैंड हाउ टू यूज इलेक्ट्रिसिटी सेफली इन आवर होम्स. It helps us learn how safety devices like fuses, circuit breakers, and ground wires protect us from electric shock, fire, and damage to electrical appliances. This knowledge is essential for daily life and provides a strong foundation for further studies in electrical and electronics. यानी ही मौज़ू पढ़ण सां असां उहो सम्झंदासीं त घरनि में बिजलीअ जो महफ़ूज़ इस्तेमालु कीअं कजे। ही असांखे उहो सिखण में मदद करे थो त कीअं हिफ़ाज़ती औज़ार जहिड़ो फ्यूज़, सर्किट ब्रेकर ऐं ग्राउंड वायर्स असांखे बिजलीअ जे झटके, बाहि ऐं बिजलीअ जे सामान खे नुक़सान पहुचण खां बचाइनि था। उहो इल्मु रोज़ानी ज़िंदगीअ लाइ तमामु ज़रूरी आहे। ही बिजली ऐं इलेक्ट्रॉनिक्स जे वधीक तइलीम लाइ हिकु मज़बूत बुनियाद फ़राहम करे थो। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजे मौज़ूअ जी तरफ़ हलूं था जेको आहे सेफ्टी मेजर्स इन हाउस होल्ड इलेक्ट्रिसिटी। हिते मां शॉर्ट में सेफ्टी मेजर्स लिखियो आहे, ठीकु आहे। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, जेकॾहिं असां बिजलीअ जे बारे में ॻाल्हायूं त बिजली असांजे रोज़मर्रा ज़िंदगीअ जो हिकु तमामु अहम हिसो आहे। असांजे घरनि में जेको आहे त बिजली अचे थी ऐं उन बिजलीअ जे करे असांजे घरनि जा मुख़्तलिफ़ अप्लायंसिस जेके आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे हलनि थियूं। मिसाल जे तौर ते बिजलीअ जे करे बल्ब ॿरे थो, उनखां पोइ पखो हले थो, या इस्त्री हले थी, या हीटर हले थो। पर खोड़ सारियूं ॿियूं बि शयूं आहिनि जेके बिजलीअ ते हलनि थियूं। पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त जेकॾहिं बिजलीअ खे असां सही नमूने सां इस्तेमालु न कयूं त छा थी सघे थो? अॼु असां घरेलू बिजलीअ में हिफ़ाज़ती तदाबीरूं सिखंदासीं त जेके असांखे बिजलीअ जे हादिसनि खां बचाइण में मदद कंदियूं। सभ खां पहिरीं असां इहो सम्झंदासीं त वाई इलेक्ट्रिकल सेफ्टी इज़ इम्पॉर्टेंट। इलेक्ट्रिकल जेका सेफ्टी आहे यानी बिजलीअ जी हिफ़ाज़त छो ज़रूरी आहे? तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां बिजली जी ॻाल्हि कयूं त बिजली फ़ाइदेमंद हुजण सां गॾोगॾु ख़तरनाक बि साबित थी सघे थी। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं तार मां वधीक करंट जेको आहे त गुज़रंदो त पोइ छा थींदो त तार जेको आहे त उहा असांजी गरम थी वेंदी आहे, ठीकु आहे। पोइ जॾहिं तार गरम थी वेंदी आहे ऐं को माण्हू उनखे हथु लाहींदो त पोइ वरी ॿिए माण्हू खे चवंदो त हिन तार खे हथु न लाहींजांइ, हीअ गरम आहे, ठीकु आहे। यानी हू उनखे उन तार खां वार्न कंदो, ख़बरदार कंदो, ठीकु आहे। हाणे अगरि जेकॾहिं असां उन थॾे ते उन सिस्टम खे सही न कयोसीं त पोइ छा थींदो त उन तार में बाहि बि लॻी सघे थी गरम थियण खां पोइ, या उन खां बाद में उन जे करे जेको आहे त हिकु अणवाक़िफ़ माण्हू जंहिंखे ख़बर न आहे त हू तार गरम आहे या गरम हुजण जे करे जेको आहे त उहा फाटी पई आहे, उनजी जेका अंदरी वायर आहे उहा जेको आहे त ज़ाहिर थी पई आहे, मथीं जेका उनजी प्रोटेक्शन आहे उहा जेको आहे त मेल्ट थी वई आहे। त जेकॾहिं ॿाहिरियों माण्हू अची करे उन तार खे हथु लाहींदो, मिसाल जे तौर ते उन ई जॻह ते हथु थो लाहे जंहिं जॻह तां हूअ तार मेल्ट थी चुकी आहे, त पोइ छा थींदो त उन माण्हूअ खे जेको आहे त झटको बि लॻी सघे थो, इलेक्ट्रिक शॉक बि उन माण्हूअ खे लॻी सघे थो। हाणे उन खां बाद में प्यारा ॿारो, जेकॾहिं असां बिजली जी ॻाल्हि कयूं त बिजली जेका आहे त उहा हर ज़िंदा टिशूअ खे नुक़सान पहुचाए सघे थी, चाहे उन में इंसान हुजे, चाहे जानवर हुजे, चाहे पखी हुजे, या उन खां बाद में कहिड़ी बि ॿी कंहिं शइ जो जेको आहे त ज़िंदा टिशू हुजे, उन्हनि कंहिं बि ज़िंदा टिशूअ खे जेको आहे त उहा नुक़सान पहुचाए सघे थी। तो उन ई करे बिजलीअ जे हादसनि खां बचण लाइ असां कुझु ख़ासि हिफ़ाज़ती औज़ार इस्तेमालु कंदा आहियूं। जीअं असां
जेको आहे त बिजलीअ जे ख़तरनि खां बची सघूं। हाणे इन में जेको पहिरियों असां औज़ार इस्तेमालु कयूं था या पहिरें जंहिं औज़ार जी ते डिस्कस कंदासीं उहो आहे जेको आहे त फ्यूज़। हाणे वॉट इज़ अ फ्यूज़? फ्यूज़ छा आहे? अगरि जेकॾहिं असां फ्यूज़ जी डेफिनेशन खे ॾिसूं प्यारा ॿारो त फ्यूज़ जी डेफिनेशन में चवे थो अ फ्यूज़ इज़ अ थिन मेटल वायर with a low melting point. It is connected in series with the electrical circuit. याने फ्यूज़ हिकु सनी धातुअ जी तार हूंदी आहे जंहिंजो ॻरण वारो नुक़्तो याने मेल्टिंग जेका पॉइंट हूंदी आहे उहा घटि हूंदी आहे। ठीकु आहे, याने हू जेको आहे त यकदमि थोरो बि जेकॾहिं उन में गर्माश थी वई त हू यकदमि जेको आहे त मेल्ट थी सघे थो। उन खां पोइ सर्किट सां हू तरतीब में ॻंढियल हूंदो आहे, याने सीरीज़ में जेको आहे त हिनखे असां कंहिं बि सर्किट सां अटैच कंदा आहियूं, ॻंढींदा आहियूं, लॻाईंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे ही जेको आहे त ॿ असां वटि फ्यूज़िस आहिनि। ठीकु आहे, हिनखे असां जेको आहे त आम सिंधीअ में कटआउट बि चवंदा आहियूं। ठीकु आहे, ऐं ही जेको फ्यूज़ हूंदो आहे इहो अक्सर जेको आहे त माना जेका असां अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त असांजा जेके स्टेपलाइज़र्स हूंदा आहिनि उन्हनि में पोएं पासे ॾांहुं हिन क़िस्म जो फ्यूज़ लॻल हूंदो आहे। कॾहिं कॾहिं स्टेपलाइज़र जेको आहे त कमु करणु छॾे ॾींदो आहे त पोइ जेको आहे त असां अहिड़ो फ्यूज़ जेको आहे त ॾिसंदा आहियूं। अगरि ही फ्यूज़ सड़ी वियो आहे त असां नओं फ्यूज़ वठी करे हुन में विझंदा आहियूं, वरी स्टेपलाइज़र जेको आहे त प्रॉपर नमूने सां कमु करणु शुरू कंदो आहे। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में बि जेकॾहिं कोई झटको वग़ैरह अचे थो त उन में बि असां ॾिसंदा आहियूं त असांजो कटआउट वग़ैरह सड़ी त न वियो आहे। हाणे कटआउट जेको आहे त अॻ में यूज़ कंदा हुआसीं असीं, पर हाणे जेको आहे त कटआउट जो सिस्टम बि जेको आहे त ख़तमु थींदो थो वञे ऐं हिते जेको आहे त असां वटि हिकिड़ो नओं सिस्टम अचे थो जंहिंखे असां जेको आहे सर्किट ब्रेकर चवंदा आहियूं। हाणे कटआउट जी जॻह ते वरी जेको आहे त सर्किट ब्रेकर बि यूज़ थींदो आहे। ठीकु आहे, पर हिते असां जेको आहे त माना फ्यूज़ खे डिस्कस कंदासीं त फ्यूज़ जे बारे में असां हिते जेको आहे त सम्झण जी कोशिशि कंदासीं त फ्यूज़ जेको आहे त असांखे बिजलीअ जे नुक़सान खां कहिड़े नमूने सां बचाए सघे थो। हाणे जेकॾहिं असां फ्यूज़ जे कम जी ॻाल्हि कयूं त हाउ डज़ अ फ्यूज़ वर्क? फ्यूज़ जेको आहे त कहिड़े नमूने सां कमु कंदो आहे। हाणे सभ खां पहिरीं तव्हां ॾिसंदव त आम हालतुनि में फ्यूज़ जेको आहे त नॉर्मल हूंदो आहे, न सड़ंदो आहे, प्रॉपर नमूने सां कमु कंदो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ छा थो थिए त जॾहिं कंहिं बि जेको आहे त तार में या कंहिं बि सिस्टम में करंट वधी वञे थो या ओवरलोड या शॉर्ट सर्किट थिए थो त पोइ छा थींदो आहे त फ्यूज़ जी जेका तार आहे उहा जेको आहे त गरम थींदी आहे ऐं गरम थियण खां बाद में उन फ्यूज़ जी जेका तार आहे अंदरी या कटआउट जी जेका हीअ तार आहे उहा जेको आहे त मेल्ट थी वेंदी आहे या जेको आहे त ख़तम थी वेंदी आहे। ठीकु आहे, उन खां बाद में जेको आहे त जॾहिं हीअ तार असांजी टुटी वेंदी, मेल्ट थी वेंदी त पोइ छा थींदो त असांजो जेको सिस्टम आहे यानी सर्किट जेको आहे त उहो टुटी वेंदो ऐं करंट जेको आहे त असांजो अचणु बंदि थी वेंदो। उन खां पोइ छा थींदो त अहिड़ीअ तरह जॾहिं करंट असांजो वधी थो वञे त हीअ तार जॾहिं ॻरे थी त पोइ छा थो थिए त करंट असांजो अॻिते वञणु बंदि थो थिए ऐं बंदि थियण जे करे असांजा जेके ॿिया अप्लायंसिस आहिनि, ॿिया जेके असांजा बिजली ते हलंदड़ डिवाइसिस आहिनि उहे असांजे उन शॉर्ट सर्किट या उन वधीक करंट जे नुक़सान खां बची था वञनि। हाणे इनखे असां हिते कहिड़े तरीक़े सां लिखंदासीं, इन जे लाइ असां चयोसीं त when current flows normally the fuse wire remains safe। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं नॉर्मल असांजो करंट हूंदो त असांजी जेका फ्यूज़ जी वायर हूंदी उहा सेफ हूंदी। ठीकु आहे, उहा प्रॉपर नमूने सां कमु कंदी। उन खां पोइ असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त चवे थो बट इफ excess current flows due to overloading or short circuit। हाणे ओवरलोडिंग या शॉर्ट सर्किट जे करे जेकॾहिं करंट असांजो फ्लो थो थिए त पोइ छा थींदो, पोइ असांजी जेका तार आहे उन फ्यूज़ जी उहा छा थींदी, हीटअप थींदी ऐं मेल्ट थी वेंदी। ठीकु आहे, ऐं उन खां बाद में लास्ट पॉइंट जेका मां तव्हांखे सम्झाई उनमें असां छा था चऊं, उनमें चयोसीं ब्रेकिंग द सर्किट एंड स्टॉपिंग द फ्लो ऑफ करंट। सर्किट छा थींदो, असांजो ब्रेक थी वेंदो ऐं उन खां पोइ असांजो जेको करंट फ्लो आहे उहो स्टॉप थी वेंदो। ठीकु आहे, करंट जो जेको फ्लो आहे उहो स्टॉप थी वेंदो ऐं अॻिते असांजे ॿियनि डिवाइसिस खे जेको आहे त नुक़सान न पहुचंदो। अहिड़े नमूने सां इन दिस वे अ फ्यूज प्रोटेक्ट्स इलेक्ट्रिकल अप्लायंसिस फॉर डैमेज। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो ॿियो जेको असांजो सेफ्टी इंस्ट्रूमेंट आहे उहो आहे वरी जेको आहे सर्किट ब्रेकर। हाणे अगरि जेकॾहिं असां सर्किट ब्रेकर जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो त व्हाट इज़ अ सर्किट ब्रेकर? सर्किट ब्रेकर जी डेफिनेशन खे ॾिसूं त चवे थो अ सर्किट ब्रेकर इज एन ऑटोमेटिक सेफ्टी स्विच दैट टर्न्स ऑफ द सर्किट व्हेन एक्सेसिव करंट फ्लोस। यानी सर्किट ब्रेकर जेको आहे हिकु ख़ुदकार हिफ़ाज़ती स्विच आहे जेको वधीक करंट अचण ते सर्किट बंदि करे छॾे थो। त माना जेकॾहिं असांजो करंट वधी थो वञे, फॉर एग्ज़ाम्पल जीअं जेको आहे त असां फ्यूज़ जे केस में ॾिठोसीं त फ्यूज़ जे केस में छा पियो थिए त करंट जेकॾहिं असांजो वधी पियो वञे
त उन फ्यूज़ जी जेका तार हुई उहा ओवरहीट पई थिए ऐं उन खां पोइ मेल्ट पई थी वञे। पर हिते वरी सिस्टम जेको आहे त थोरो एडवांस आहे। जॾहिं करंट असांजो वधी वेंदो त छा थींदो त हीउ जेको असांजो सर्किट ब्रेकर आहे उहो ट्रिप थी वेंदो, उहो बंदि थी वेंदो। जॾहिं बंदि थी वेंदो त पोइ छा थींदो त करंट असांजो अॻिते सर्किट में अचणु बंदि थी वेंदो। हाणे हिन जी वर्किंग जे बारे में असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त हिन जी जेका वर्किंग आहे उहा कहिड़े नमूने सां हूंदी आहे। हाणे जीअं त तव्हां हिते हिकिड़ो ही डायग्राम ॾिसी सघो था, ही जेको आहे त फ्रंट आहे हिन सर्किट ब्रेकर जो ऐं ही जेको आहे त अंदरियों स्ट्रक्चर आहे सर्किट ब्रेकर जो। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसो प्यारा ॿारो त ही जेका आहे हितां असांजो जेको आहे त करंट अचे थो। ठीकु आहे। ऐं ही असांजो जेको आहे त मेन नॉब आहे या जंहिंखे असां स्विच चऊं, जेके असां हेठि मथे कंदा आहियूं ऑन या ऑफ कंदा आहियूं। ठीकु आहे। या ऑटोमेटिक ऑन ऑफ थी वेंदो आहे। जॾहिं हिनखे असां मथे कंदा आहियूं त इन मतिलबु छा आहे त असांजो जेको सर्किट ब्रेकर आहे उहो ऑन आहे। ठीकु आहे। हाणे उन सां गॾो गॾु हिते ही जेको सिस्टम आहे इहो जेको आहे त माना असांजो करंट जेको आहे त फ्लो करे थो हिन पॉइंट खां हिन पॉइंट ताईं। ठीकु आहे। हाणे छा थो थिए त हीअ जेका असां वटि हिकिड़ी मेटालिक स्ट्रिप लॻल हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे इन जे मथां हिकिड़ो असां वटि जेको आहे त हेमर हूंदो आहे ऐं उहो हेमर वरी जेको आहे त कंहिं मेटालिक वायर सां कॉइल थियल हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे माना उन हेमर जे चौधारी जेको आहे त हिकिड़ी मेटालिक वायर जेको आहे उहा कॉइल जे सूरत में लॻल हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे नॉर्मल कंडीशन में छा हूंदो आहे त जॾहिं असां जेको आहे त इन सर्किट ब्रेकर खे ऑन कंदा आहियूं त पोइ छा थींदो आहे त करंट असांजो इन हेमर जे थ्रू जेको ईंदो आहे हिन स्ट्रिप में ऐं स्ट्रिप खां पोइ वरी हेठि ॿी जंहिं बि सप्लाई ॾे असांखे जेको आहे ॿी कंहिं बि शइ ॾे असांखे करंट खे रवानो करणो हूंदो आहे त पोइ जेको आहे त हिते असांजी कनेक्शन कंप्लीट थी वेंदी आहे ऐं करंट असांजो जेको आहे त फ्लो कंदो आहे। ठीकु आहे। हाणे उन खां बाद में छा थो थिए त अगरि जेकॾहिं जेको आहे त करंट असांजो इतफ़ाक़न वधी थो वञे। हाणे जॾहिं करंट असांजो इतफ़ाक़न वधी वेंदो त पोइ छा थींदो त करंट वधी वञण जे करे ही जेको हेमर आहे इन जे मथां जेका ही कॉइल वेढ़ियल आहे पोइ छा थींदो त इन कॉइल में करंट वधंदो। कॉइल में करंट वधण जे करे इन कॉइल में जेको आहे त मैग्नेटिक फील्ड या ईअं खणी चऊं त मैग्नेटिक जेको फोर्स आहे उहो वधी वेंदो। हाणे जॾहिं मैग्नेटिक फोर्स इन कॉइल में वधी वेंदो त इहो कॉइल छा कंदो इन हेमर खे ज़ोर ॾींदो कंहिं ॾे पोइ हिन मेटालिक स्ट्रिप ॾे। हाणे जॾहिं हिन हेमर खे ही मेटालिक स्ट्रिप ॾे ज़ोर ॾींदो त पोइ छा थींदो त हीअ जेका मेटालिक स्ट्रिप आहे उहा पोइ हिन पॉइंट खां जेको आहे त कट ऑफ थी वेंदी। हाणे जॾहिं हिन पॉइंट खां इहा कट ऑफ थी वेंदी त पोइ जेको करंट आहे उहो अॻिते वञणु बंदि थी वेंदो ऐं असांजो ही जेको स्विच आहे उहो ऑटोमेटिक बंदि थी वेंदो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में असां ॾिसंदासीं मथे असां ॾिसंदासीं त असांजो जेको फॉल्ट आहे उहो जेको आहे त कहिड़ो आहे ऐं उन फॉल्ट खे जॾहिं असां कढंदासीं उन खां बाद में जेको आहे त असां वरी साॻे नमूने सां ही जेको आहे सर्किट ब्रेकर आहे उहो वरी ऑन करे छॾींदा आहियूं। ठीकु आहे। हाणे मूंखे उमेद आहे तव्हांखे ही जेको डायग्राम आहे उहो सही नमूने सां सम्झ में अची वेंदो। अदरवाइज़ यूट्यूब ते खोड़ सारा वीडियोज़ बि पिया आहिनि एनिमेशन जे थ्रू, तव्हां उतां बि जेको आहे त हिन जी जेको आहे त वर्किंग प्रॉपर नमूने सां सम्झी सघो था। ठीकु आहे। त हाणे असां जेको आहे त हिन जे थ्योरी जे तरफ़ अचूं त कहिड़े नमूने सां जेको आहे त असां हिनखे एग्ज़ाम जे पॉइंट ऑफ व्यू खां लिखी सघूं था। त इन जे लाइ असां पहिरीं पॉइंट लिखीसीं जंहिंमें असां चऊं था त इफ द करंट एक्सीड्स दिस वैल्यू द मेटालिक स्ट्रिप इनसाइड द ब्रेकर गेट्स हीटेड। जीअं मां तव्हांखे चऊं त जेकॾहिं करंट असांजो वधी वेंदो त मेटालिक स्ट्रिप छा थींदी जेको आहे त उहा हिन जे अंदरि जेको आहे त हीट थी वेंदी। ठीकु आहे। उन खां बाद में ॿी पॉइंट आहे असांजी ड्यू टू हीटिंग द स्ट्रिप बेंड्स एंड रिलीज द ट्रिप लीवर। हाणे उन खां पोइ जेका मेटालिक स्ट्रिप आहे प्यारा ॿारो उहा जेको आहे त मुड़े थी ऐं ट्रिप लीवर जेको आहे त शराइ थी वञे। ट्रिप लीवर जेको आहे त उहो असांजो जेको आहे त रिलीज़ थो थिए। उन खां बाद में थर्ड पॉइंट असां हिन तरीक़े सां लिखीसीं विच इमीडिएटली ब्रेक्स द सर्किट ऐं जेको आहे सर्किट जेको आहे त फौरन बंदि थो थी वञे। तो ड्यूरिंग शॉर्ट सर्किट जेको आहे त छा थो थिए। ठीकु आहे। हाणे ड्यूरिंग शॉर्ट सर्किट छा थो थिए प्यारा ॿारो इन जे लाइ चवे थो in case of a sudden high current spike an electromagnet inside the circuit breaks acts quickly and disconnects the circuit। ठीकु आहे। चवे थो त ओचितो तमामु घणो जॾहिं करंट अचे थो त इलेक्ट्रोमैग्नेट जेको आहे उहो छा थो करे फौरन जेको आहे त सर्किट खे कटे थो छॾे। हाणे इलेक्ट्रोमैग्नेट किथां थो अचे उहो इलेक्ट्रोमैग्नेट हिन कॉइल मां थो अचे। ठीकु आहे। इहो छा थो करे पोइ सर्किट खे जेको आहे त कट ऑफ थो करे ऐं उन खां बाद में ख़राबी ख़तमु थियण खां बाद में यानी जेकॾहिं असां वटि कोई बि फॉल्ट आहे। ठीकु आहे। जेकॾहिं उनखे असां ख़तमु था कयूं ख़राबी जेकॾहिं असां वटि ख़तमु थी वञे को फॉल्ट निकिरी थो वञे
त पोइ छा थो थिए त असां सर्किट ब्रेकर खे आसानीअ सां वरी रीसेट करे सघूं था। पर जॾहिं त फ्यूज़ खे असांखे वरी मटाइणो थो पवे, सर्किट ब्रेकर असां साॻियो यूज़ करे सघूं था, पर फ्यूज़ वारी सूरत में छा हुयो त फ्यूज़ असांखे चेंज करणो थो पए। त अहिड़े नमूने सां जेको आहे त ही असांजे लाइ वधीक कारआमद आहे एज़ कंपेयर टू फ्यूज़। ठीकु आहे प्यारा ॿारो। उन खां बाद में थर्ड जेका पॉइंट आहे उहा आहे वरी ग्राउंड वायर, या असां हिनखे अर्थिंग बि चऊं था। What does ground mean? यानी ग्राउंड जो माना छा आहे? इन जे लाइ चइजे थो ground means connecting an electrical device directly to the earth which can safely absorb electric charge। यानी ग्राउंड जो मतिलबु आहे त कंहिं औज़ार खे धरतीअ सां ॻंढणु जेका चार्ज खे महफ़ूज़ नमूने जज़ब करे सघे। त कंहिं बि शइ, कोई बि मेटल आहे, काई बि शइ आहे, उन मां तार कढी करे असां काथे ॻंढियऊं, ज़मीन में जेको आहे त विझूं। ठीकु आहे, इन खे असां चऊं था ग्राउंड या अर्थिंग। तो अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो, हाणे जेकॾहिं असां ग्राउंड जे मक़सद जी ॻाल्हि कयूं त पर्पज़ ऑफ ग्राउंड वायर, त उन जा जेके पर्पज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि। इन जे लाइ जेको आहे त पहिरीं पॉइंट आहे, चए थो प्रोवाइड्स अ अल्टरनेट लो रेजिस्टेंस पाथ, यानी ग्राउंड वायर करंट लाइ अलॻि घटि रुकावट वारो रस्तो फराहम करे थी। हाणे जेकॾहिं असां ग्राउंडिंग न कंदासीं त इहो करंट पियो उन जेको आहे त डिवाइस में जेको आहे त सर्कुलेट कंदो, उन सॼी बॉडीअ में सर्कुलेट कंदो। पोइ छा थींदो त कोई बि माण्हू जॾहिं उन डिवाइस खे हथु लाईंदो त जेको आहे त उनखे जेको आहे इलेक्ट्रिक शॉक लॻंदो। ठीकु आहे, जेको उन माण्हू जे लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। पोइ अगरि जेकॾहिं असां ग्राउंडिंग कंदासीं त का बि शइ अर्थ हूंदी त पोइ छा थींदो त उहो जेको एक्स्ट्रा करंट आहे उहो उन वायर जे थ्रू, उन जेको आहे त तार जे थ्रू जेको आहे त ज़मीन में जज़ब थी वेंदो। ठीकु आहे, जेकॾहिं कोई बि माण्हू उनखे हथु लाईंदो त उनखे एतिरो करंट महसूसु न थींदो। ठीकु आहे, उन खां बाद में ॿी जेका पॉइंट आहे उन में चवे थो इट इज़ कनेक्टेड टू द मेटल बॉडी ऑफ इलेक्ट्रिकल अप्लायंसेस, यानी उहा बरक़ी औज़ार जे धातुई जिस्म सां ॻंढियल हूंदी आहे। सो उन खां बाद में टी जेका पॉइंट आहे प्यारा ॿारो, उन जे लाइ चवे थो if there is any electrical fault current flows into the earth instead of passing through the human body। यानी जेकॾहिं का ख़राबी थिए त करंट धरतीअ में हलियो वञे, इंसान जे जिस्म मां न गुज़रे। मिसाल तौर ते जेकॾहिं कोई बि असांजो अप्लायंस आहे उहो जेकॾहिं अर्थ थो थी वञे त पोइ छा थींदो त उहो जेको करंट आहे उहो ह्यूमन बॉडी मां ट्रांसफर न थिए, बल्कि उन तार मां ट्रांसफर थी करे असांजो ज़मीन में वञे। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां हिन जेको आहे त लेक्चर खे कंक्लूड कयूं त असां फ्यूज़ खे जेको यूज़ कंदा आहियूं उहो ओवर हीटिंग खां बचाइण जे लाइ यूज़ कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ जेको असांजो सर्किट ब्रेकर हूंदो आहे उन जो जेको कमु हूंदो आहे उहो वधीक करंट ते ख़ुदकार जेको आहे त बंदिश लॻाईंदो आहे, यानी ख़ुदि ब ख़ुदि जेको आहे त उहो बंदि थी वेंदो आहे जेकॾहिं असां वटि घणो करंट अचे त। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ अगरि जेकॾहिं असां ग्राउंड वायर जी ॻाल्हि कयूं त उहा वरी बरक़ी झटके खां असांखे बचाए थी, यानी इलेक्ट्रिक शॉक खां असांखे बचाए थी। ठीकु आहे, सो प्यारा ॿारो, मूंखे उमेद आहे तव्हांखे हीउ जेको लेक्चर आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।